بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي برنامج जेको असांजे तअम्मुलात क़ुरानी सुबुह सां जेके नसीहतूं हुजनि त अल्लाह ताला असांखे क़बूल करे था के हिदायत जे असांखे बि क़ुरान जो हिसो वठूं पंहिंजी ज़िंदगी में। हीअ 80 नंबर असांजो तअम्मुलात क़ुरानी छो जो असीं छो था तअम्मुल कयूं। अल्लाह ताला असांखे पहिरां क़ुरान जो हुकुम करे थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। अल्लाह ताला चए थो त क़ुरान खे छो नथा तदब्बुर सां पढ़नि, छो नथा सोचे सम्झे पढ़नि, जा हिननि जे दिलनि ते ताला लॻी आहिनि। इहो सूरत मुहम्मद में 24 आयत आहे। ॿियो वरी ॿी जॻह ते जीअं अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरान सूरत निसा में आहे, वरी सूरत अल-मुमिनून अफ़ला यतदब्बरून अल-क़ौल इहो सूरत अल-मुमिनून में आहे, वरी ॿी जॻह ते आहे सूरत साद में किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकन लियदब्बरू आयातिही। ईअं क़ुरान में असांखे ॾाढो अल्लाह ताला असांखे चए थो, ऐं जिथे किथे चए थो त क़ुरान खे मज़े सां पढ़ो, दिलि सां पढ़ो ऐं तदब्बुर कयो ऐं सम्झी क़ुरान खे ऐं दिलि सां उन मां फ़ाइदो वठो। अल्लाह ताला असांखे क़ुरान इन जे करे नाज़िल कयो आहे त असीं हुन मां फ़ाइदो वठूं, पर असां छा था कयूं, हुनखे असीं कपिड़नि में वेढ़े ऐं रखे था छॾियूं पासे ते। पोइ जेॾीमहिल का तकलीफ़ थींदी या का अशी थींदी, बीमारी बड़ी थींदी, पोइ भॼंदासीं क़ुरान ॾे। हाणे इन जे करे क़ुरान का दवा वांगुरु सिर्फ़ु न आहे टेम सां माण्हू वठे, न क़ुरान हिकिड़ो अल्लाह जे तरफ़ां अल्लाह ताला चए थो अंज़लनाहु कज़ालिका अंज़लनाहु इलैका रूहम मिन अमरिना। अल्लाह चए थो हीउ मुंहिंजो रूह आहे, मुंहिंजे तरफ़ां आहे। पर इंसाननि जे लाइ इहा शइ हिकिड़ो साह आहे, जीअं साह खणनि था ईअं त इहो असांखे क़ुरान जो असांखे सतई पढ़णो आहे, हर रोज़ु पढ़णो आहे। घटि में घटि इंसान सिपारो पढ़े, कोशिशि करे को ॾींहुं न घुसे जेको क़ुरान उन जे न पढ़ियो हुजेसि। अॼुकल्ह असांखे जेके आयत आहे उहा आहे वहुव अअलमु बिमन इह्तदा, वहुव अअलमु बिमन इह्तदा। इहा सूरत नज्म जी आयत आहे 30 नंबर। अल्लाह ताला इन में असांखे अल्लाह ताला छा सम्झाइणु चाहे थो। अल्लाह ताला असांखे चए थो त इंसान जेके दुनिया में तमामु घणा आहिनि। अॼुकल्ह जेको बि माण्हू ॾिसनि था, तव्हां असां ॾिसूं बि था, जेके असांजे चौधारी माण्हू आहिनि, पोइ को 100 माण्हुनि सां थो घुमे, को हज़ारनि माण्हुनि सां थो घुमे, को 5-10 सां थो घुमे, कोई 10-15 सां थो घुमे। जेको माण्हू जिथे आहे, जिथे ॻोठनि में आहे या किथे बि आहे, त ईअं सभु को ईअं हले चले बि थो माण्हुनि सां। मक़सदु आहे त अल्लाह असांखे चए थो वहुव अअलमु बिमन इह्तदा। अल्लाह खे ख़बर आहे त हिदायत जे कहिड़े माण्हू खे सही आहे। छो जो तव्हां अॼुकल्ह बि ॾिसो था त माण्हू खोड़नि बाज़ारुनि में या मस्जिदुनि में या ॾिसंदे होटलुनि में या शादियुनि में सभु, पर अल्लाह ताला हिदायत कंहिंखे ॾिनी आहे, कंहिंखे नसीबु थियो आहे इहो हिदायत जो, कंहिं इन हिदायत खे ॻोल्हियो आहे, अलाह उनखे नसीबु कयो। कीअं इहा ख़बर पवंदी, हुननि जे मुंहं में ॾिसंदो, रोशनी में ॾिसंदो, हुन जे मुंहं में रोशनी ॾिसंदो, ॿियनि जा मुंहं ॾिसंदो। कंहिंखे असां ख़ुदि ॾिसां हूंदा मुंहं कारा लॻा पिया हूंदनि, ऐं जिथे किथे रुॻो जाखोड़ा ॻाल्हियुनि जो ॻाल्हाइण जो होशियारु शेर, बसि न अलाह न रसूल जी न नसीहत, बसि रुॻो इहा जीअं न छितो कुतो चक हणंदो आहे जिथे किथे, ईअं माण्हुनि खे बसि ॾिसंदो। 2 माण्हू गॾु वेठा आहिनि, जल्दी उन्हनि सां वञी वेहंदो, छो जो हुनजे दिलि में हवा आहे, दिलि में हिकिड़ी परेशानी आहे, दिलि हिकिड़ी ख़ाली बि थी घुमे। हुनजे दिलि में क़ुर पाक न आहे, हुनजे दिलि में अलाह जी हिदायत न आहे। इंसान जंहिंखे हिदायत हूंदो इहे निशानियूं उन में हूंदियूं, त उहो सदाईं चाहींदो त 2 मिंट बि मां थोरो अकेलो माण्हू सां रहां, परे रहां, त अलाह जो ज़िक्र कयां, सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, वल्लाहु अकबर। इहा शइ हू चवंदो न ज़बान में, जा अस्तग़फिरुल्लाह, जा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद। इहा फ़ुर्सत हुनखे मिलंदी त हू ईअं सम्झे थो ॼण की को मां का शइ खाधी या मूंखे ग़िज़ा मिली। पर ॿिया माण्हू चवंदा त यार असांखे टाइम ॾाढो आहे, भला कचहरी कयूं, कुझु टाइम गुज़ारियूं, कुझु टाइम खे ख़तमु कयूं। छाजे लाइ? हुननि जे दिलि में हिकिड़ी वॾी वहशत पइजी वई आहे। जीअं न इंसान खे बुख लॻंदी आहे त छितो थी पवंदो आहे, त हीअ दिलि जी बुख आहे, त हुनजे दिलि में ईमान न आहे, अलाह खां परे आहे, अलाह रसूल खां परे आहे। तॾहिं उनजे दिलि में इहा शइ आहे, तॾहिं ॻोल्हींदो वठंदो त यार किथे गॾु थियो दोस्त, चांहि पियूं, मानी खाऊं या कचहरी कयूं, त इहो टाइम गुज़रे। छो जो अकेलो जो वेहे थो त उहो सफ़ा ॾाढो परेशान थो थिए। परेशान छाजे लाइ थो थिए? छो जो अल्लाह ताला चए थो वमन अअरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका वनहशुरुहु यौमल क़ियामति अअमा। जेको मूंखां परे थींदो, जेको मुंहिंजी हिदायत खां परे थींदो, मुंहिंजे ज़िक्र खां परे थींदो, हू सफ़ा हुन परेशान थींदो, दिलि हुनजी ॾाढी परेशान थींदी।
छो ऐं क़यामत ॾींहुं अंधो थी उथंदो त अलाह साईं हू चवंदो यार अलाह मां दुनिया में अखियुनि सां ॾिसंदो हुउसि त हू छा चवंदो त मां अखियुनि सां दुनिया में ॾिसंदुसि मूंखे हिते अंधो करे छो उथारियो अथई अलाह साईं त चवंदो त कदालिक अततक आयातुना फनसीतहा वकदालिक अल्यौम तुनसा ईअं मूं पंहिंजो आयतूं तोॾे मोकिलियूं हुयूं न पढ़ंदे हे न ज़िक्र कंदे हे न क़ुर पढ़ंदे हे न क़ुर जो इल्मु वठंदे हे न हलाल हराम तोखे वणंदो हो तूं अॼु तंहिंजे करे तो उनखे विसारे छॾियो अॼु बि असीं तोखे बि विसारे था छॾियूं इहा वॾी मुसीबत आहे हिकिड़ी इंसान जो अलाह खां परे थो थिए त इहो हशर दुनिया में ऐं आख़िरत में बि हिते दुनिया में बि न यानी जेको अलाह ताला चए थो त यानी जेको हिते परे थींदो मूंखां त उन जी ज़िंदगी बि तेल थी वेंदी ज़िंदगी बि बुराई ॾिसंदे त ॻोल्हींदो वठंदो होटलुनि ते माण्हू आहिनि या दोस्तनि खे फ़ोन कंदो यार अचे थोरो निकिरूं छो हुनखे सुकून नथो मिले घर में छो जो हू मस्जिद जो रस्तो कोन ॼाणे मस्जिद हुनखे ॾिठल ई कान्हे हुनखे क़ुर ॾिठल ई कोन्हे क़ुर पढ़णो ई कोन्हे तंहिंजे करे हू ॾाढो ॾुखियो हूंदो ॾाढो परेशान थींदो दुनिया में आख़िरत में अंधो थी उथंदो पर इहो इंसानु पंहिंजे पाण खे इन शइ खां बचाए छो जो इन शइ खां बचाइण इहो आहे त माण्हू भलनि माण्हुनि सां दोस्ती रखे सुठनि माण्हुनि सां दोस्ती रखे उन्हनि सां वेहंदो ॿ कलाक ॾेढ जे वेहे क़ुर जो तदब्बुर कनि हदीस जी आहे भाउ तूं छा पढ़ियो अॼु तो छा किताब तो वटि आनो मूं वटि किताबु फिलाणो आहे यार इहो पढ़ी तूं मूंखे ॾिजां मां बि पढ़ां हदीसूं आहिनि नबी जूं तफ़सीर आहे जा क़ुर आहे जा भला फिलाणो जलसो थो थिए ओॾे हलो बाक़ी हीअ चवंदो त सिनेमा हीअ हूंदो परेशान त मां सिनेमा ॾे वञा समुंड ते वञा कराची घुमां जा मिड़ई को न को बहाना ॻोल्हींदो वठंदो छो जो हुनखे टाइम हिकिड़ो ॾाढो ॻरो थो लॻे या ॾुखियो थो लॻे नथो गुज़रे टाइम तंहिंजे करे हू परेशान आहे ऐं इहो माण्हू जंहिंखे इन आयत खां परे आहे अलाह ताला जो चए थो उहो अअलम बिमन इहतदा खणी केतिरा भला लटा पाए खणी केतिरो ॾिसंदे ख़ुशबू हणे सुहिणो पंहिंजे पाण खे करे पर अलाह जे अॻियां त उहो उघाड़ो आहे हिन दिलि में का शइ कोन्हे ईमान दिलि में न आहे अमल साल आहे सी कोन तंहिंजे करे इहो माण्हू ॾाढो परेशान हूंदी खणी केतिरो टहक तव्हांजे अॻियां जे पर जंहिंमहिल अकेलो वेहंदो त हुनजे दिलि में ॾाढी परेशानी हूंदी ॾाढी परेशानी एतिरी हूंदी जो चवंदो त मां पंहिंजी परेशानी विरहाए छॾियां न माण्हुनि वटि त विरहाइजी वेंदी एतिरो परेशान हूंदो तंहिंजे करे इंसानु अहिड़े दर्जे ते अहिड़े मरहले में छो पहुचाए पंहिंजे पाण खे छो पंहिंजे पाण खे अहिड़ी शइ ते पहुचाए इंसानु कोशिशि करे त सदाईं भलनि माण्हुनि सां दोस्ती हुजे सुठनि माण्हुनि सां दोस्ती हुजे जेके अलाह खां इंसानु थोरो परे थींदो त दोस्त चवंदासीं यार हीअ शइ ग़लति आहे यार निमाज़ जो टाइम आहे हल निमाज़ पढ़ूं भले निमाज़ पढ़ी थोरो हिकिड़ी सिट पढ़ूं हिकिड़ो सफ़ो क़ुर जो पढ़ी पोइ निकिरूं था इहे जेके दोस्त भला हूंदसि दीनदार हूंदनि जंहिंजे दिलि में ईमान हूंदो ऐं जंहिंजे दिलि में न हूंदो त उहे उन्हनि जो वरी छा आहे उन्हनि जो हशर इहो आहे त मस्जिद ॾिसंदा उन्हनि जी दिलि में कारां थी वेंदी नफ़रत पइजी वेंदी मस्जिद ॾिसंदा या को दीनदार माण्हू ॾिसंदा उन्हनि जे दिलि में नफ़रत पइजी वेंदी छो जो शैतान हिननि जे दिलि में वेही आखेरो ठाहे वेठो आहे पंहिंजो अंदरि छुजो ठाहे वेठो आहे अंदरि त हू सुठनि माण्हुनि खां चवंदो त इन ॾाढ़ी वारे खां परे थी वियो मुलो आहे भई नसीहत कंदो अलाए तबलीगी आहे अलाए छा आहे ख़बर कान्हे चंबड़ी वेंदो भॼ परे इन खां परे इहो आहे जेके इंसान जे दिलि में शैतान वेही वियो आहे इन जे बारे में अलाह ताला सूरत रात में चए थो सवा मिनकुम मन असरल क़ौल वमन जहर बि चए थो तव्हां मां अलाह ताला ॾिसो चए थो जेको तव्हां मां खणी ॻाल्हि पंहिंजी जेके दिलि में आहे उहो लिकाए या ॿुधाए ज़बान सां जहर बि वमन सवा मिनकुम मन असरल क़ौल वमन जहर बि वमन हू मुस्तख़िफ़ुम बिल्लैल वसारिबुम बिन्नहार राति जो के उथे थो निमाज़ पढ़े थो अलाह खे ख़बर आहे के जेको राति जो सुतो पियो आहे गॾह वांगुरु निंड वसार बि ॾींहं जो भॼ भॼां अथसि रोज़ी जे पोयां जा उन कम में लॻो पियो आहे इहो अलाह खे सिर्फ़ु ख़बर आहे सवा मिनकुम मन असरल क़ौल तव्हां ॻाल्हि कयो या न कयो अलाह खे त ख़बर आहे हीअ माण्हू मुंहिंजो बानो जेको आहे हिदायत ते आहे तौहीद ते आहे इल्म ते आहे ऐं हीअ जन्नत चाहे थो हिन दुनिया मां बेज़ार आहे चए थो मां जन्नत ॾे वञा उनखे अलाह साईं मथे कंदो ऐं जेको ॿियो हूंदो उनखे अलाह साईं न चाहींदो न ॾिसंदो उन ॾे उहो पोइ सदाईं दुनिया में धक पियो खाईंदो हिकिड़ी मुसीबत मां निकिरंदो ॿी खॾ में किरंदो ॿी खॾ मां उथंदो बसि माना दोस्तनि कुझु खयंसि वरी टी खॾ में फाको वञी कंदो ईअं ई पियो खॾनि में किरंदो न अलाह हुनखे लिखींदो न हीअ अलाह ॾे वञणु चाहे थो
नेठि मरंदे मरी वेंदो इंसान जी ऐं गॾु जा जानवर सभु हिकु जहिड़ा, को बि फ़र्क़ु इन्हनि में कोन्ह थींदो। इंसान तॾहिं इन शइ खां पंहिंजे पाण खे बचाए, इहा किनी ज़िंदगी न गुज़ारे ॾिसंदो त इहा किनी ज़िंदगी इंसान जेके आहिनि अहिड़ा न, पोइ सिगरेट पीअंदे या नशो कंदे या पछाड़ी, छो हुननि जी दिलि ख़ाली आहे, हू परेशान आहिनि, परेशानी पंहिंजी कनि केॾे वञनि, इहा दिलि हुननि जी फाटे थी, जीअं न फाटंदी आहे जीअं त ईअं, छो जो अलाह जो हुनजी दिलि में सुकून कोन्हे। तंहिंजे करे इंसानु कोशिशि करे सुठनि माण्हुनि सां दोस्ती रखे। अलाह ताला चए थो उहो अअलमु बिमन इहतदा। हिते किसो असांखे यादि अचे थो, अली इब्नुल असद, इहो हिकिड़ो अॻ में को वॾो यानी ॾिंगो माण्हू जीअं चइबो, अलाह खां परे हो। पोइ हिकिड़ो दफ़ो वञे पियो त हिकिड़े वणनि जे पोयां हिकिड़ो अलाह वारो वेठो हुजे, क़ुर पियो पढ़े। इहो अली इब्न असद हुनखे ॿुधो इहा आयत जिन मां पढ़े पियो, कुल या इबादी अल्लज़ीना असरफ़ू अला अंफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। अलाह ताला हिते क़ुर में चए थो, या इबादी अल्लज़ीना असरफ़ू, मुंहिंजे मख़लूक, अलाह जी मग़फ़िरत खां यानी परेशान न थियो। अलाह जी मग़फ़िरत वॾी आहे ऐं अलाह जी मग़फ़िरत खे घुरो। त इहा आयत हुन ॿुधी, अली इब्नुल असद ॿुधी त हुनखे बिही हुनखे चई यार वरी पढ़, हुन वरी पढ़ी, वरी चईंसि वरी पढ़, ईअं 3-4 दफ़ा पढ़ी हुन। त पोइ हिन बसि उते वेही तौबा कई ऐं वञी घर पंहिंजे विहिंजी तुंहिंजी लटा पातईं ऐं हुनखे हिदायत अलाह सां ॾिनी। चई त बसि या अलाह, तूं चईं थो तुंहिंजी मग़फ़िरत वॾी आहे, तूं गुनाह सभु माफ़ु करण वारो आहीं, त मुंहिंजा गुनाह माफ़ु करे। ॾाढो ॾिंगो हूंदो हो, ॾाढो यानी ताक़त वारो बि हूंदो हो। त पोइ हिन छा कयो, वञी पोइ मुजाहिद पुछईं त जिहाद किथे आहे, ऐं पहिरियां बसरा ऐं कूफा में रहंदो हो, उते इल्मु थोरो सिखियो। पोइ वरी ॾाढो रोंदो हो निमाज़ में, एतिरो कदो जो अखियुनि मां कॾहिं पाणी बीहंदो कोन हुउसि। ॾिसो केॾो ॾिंगो माण्हू, पर अलाह जे राह में अची वियो त ॾिसो एतिरे क़दुरु जो हुनजा गोॾा चवनि पिया ईअं थी विया जीअं न ॾाची जा पेर थी वेंदा, ईअं सजदनि मां निमाज़ मां। पोइ पुछईं त जिहाद किथे आहे, चवनि त फलाणी जॻह ते मुल्क ते हींअर मुजाहिद वञनि बि था जंग ते समुंड जे ज़रिए, त हीअ जल्दी उन्हनि ॾे वियो त मूंखे बि खणी हलो, मां बि तव्हां सां हलां। मां अलाह खां जन्नत घुरी आहे, पर मुंहिंजा गुनाह घणा आहिनि, मां ॾोही आहियां, मां हीअं आहे। त हुननि चयसि ठीकु आहे, चढ़ असां सां। त हुन ॾिठो त हिन इल्मु बि सिखियो आहे, दीनदार बि आहे, हुनखे वठी आहे। पोइ हू जेॾीमहिल दुश्मन लाचूं हिक ॿिए सां गॾु थियूं अचे, त लाचूं समुंड में अचे वेझे थियूं मिलियूं, त हिन चयो मुस्लमाननि खे त मूंखे अंदरि उछलायो हुननि जे लाच में, मां हिननि खे ॾिसां थो। ऐं हुननि चयसि तोखे मारे छॾींदा, घणा आहिनि भली हू अचनि त असीं हुननि सां गॾु। हुन चयो त मां अॼु अलाह खां जन्नत घुरी आहे, मां वरी घर न मोटंदुसि, मां चवां थो हितां मुंहिंजो साह वञे, मां जिहाद ते शहीद थियां। त हुननि जी लाच जेॾीमहिल वेझे थी, त हिननि चयोसि हाणे इहा अली इब्न असद हाणे टप ॾे अंदरि। हू लाच हिन जे लाच सां गॾु थिए पियो, वरी परे पई थिए, पर हिन सफ़ा जो फ़ुर्सत ॾिठी त वेझे थी सफ़ा, त हीअ तरार पंहिंजी खणी ऐं टप ॾिनई हुननि जे लाच में। हई पिया सहाबी ॿिया जेके ताबई हा जा मुजाहिद, उहे चवनि पिया त अली इब्न असद मुश्किल बचे, ऐं हुननि सां वञी विढ़ियो हुननि सां, अलाए केतिरा हुननि जा माण्हू हुननि खे मारियईं। एतिरे क़दुरु जो हू जेके काफ़िर आहे उहे टिजी विया, त हाणे हिकिड़ो माण्हू टुपी, असां ॾे 15-20 माण्हू असां होॾां हिकिड़ो टुपी आयो, असां सभिनी खे दसियो वेठो आहे, कंहिंजी ॿांह चट, कंहिंजी टंग चट। त हू सभई पासे थी विया, लाच जे हिकिड़े पासे जे थी पिया, त लाच जे हिकिड़े पासे थी पिया, त लाच ऊंधी वञी थी, ऐं इहे लाच ऊंधी थी ॿुॾी वई। पोइ हीउ बि शहीद थियो ऐं हू बि सभु मरी विया, छो जो हिन खे लोह पातल हो सीने ते ऐं मथे ते। त अली इब्नुल असद खे लोह पातल हो, त उते शहीद थी वियो। त ॾिसो न केॾी जेॾीमहिल हुनखे आख़िरत दिलि में अची वई, त हुन दुनिया पंहिंजी छॾे ॾिनी, आख़िरत खे ॻोल्ही। अलाह ताला हुनखे जन्नत नसीब करे। इंसानु इहो आहे जेको अलाह खे राज़ी करण जा चाहींदो आहे ऐं अलाह जे राह जो रस्तो ॻोल्हींदो आहे, त पोइ ॾिसो उनजी दिलि छा थी वञे। केॾो अॻ में मुजरिम हो, ॾिंगो माण्हू हो, पर अलाह सां उन मां छा करे छॾियो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं हिदायत ॾिए, ऐं उहो हिदायत जो रस्तो ॾेखारे ऐं उन ते हलाए। हादा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।